Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी इंदा मारुआड़ा अल्लाह मुझा इंदा जोगियड़ा इंदा मारुआड़ा अल्लाह मुझा इंदा जोगियड़ा अल्ले अल्ले मुझा मारुआड़ा अल्ले उड़ा मिठड़ा मुहिजा मारुआड़ा लाऊटी मुहिजा मारुआड़ा साथियड़ा मुहिजा अल्ले अल्ले इंदा मारुआड़ा अल्लाह मुझा इंदा इंदा मारुआड़ा अल्लाह मुझा इंदा जोगियड़ा इंदा मारुआड़ा अल्लाह मुझा इंदा जोगियड़ा अल्लाह मुझा इंदा मारुआड़ा इंदा मारुआड़ा अल्लाह मुझा इंदा जोगियड़ा इंदा मारुआड़ा अल्लाह मुझा इंदा जोगियड़ा अल्ले अल्ले मुझा मारुआड़ा बाबा इहा ॻाल्हि त मां मञा थो त ॾातूअ जूं अरदायूं चोट चढ़ियल आहिनि। हिन ॻोठ जे हिक न ॿिए माण्हूअ जी दिलि रंजाई रंजाई हूंदी, पर जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे ॾातू पंहिंजूं सभु अरदायूं छॾे पंहिंजो घर आबाद करणु चाहे थो। बाबा इन करे मां त चवंदोमांव कंहिंखे बि ॾातूअ खां को ॾुख हुजे तो उनखे सची दिल सां माफ़ करे छॾे। जीअं ॾातू शादीअ खां पोइ पंहिंजी ज़िंदगीअ खे नए अंदाज़ सां शुरू करे सघे। बाबा बचल कान जेकॾहिं मुंहिंजी तरफ़ खां अञा बि कंहिंखे ॾुख आहे त उनखां मां माफ़ी वठण लाइ तयारु आहियां। असां बाबे बचल खान जे सिर जे करे बख़्श कयोसीं, बाक़ी ॿीहर अरदायूं बर्दाश्त न कंदासीं। ख़ुदा न कंदो जो अहिड़ो ॾींहुं ईंदो। बाबा साईं हाणे प्रोग्राम छा आहे अॻिते ॿुधाए छॾियो। बाबा पीराणा सुभाणे ॻोठ जूं कुझु औरतूं ऐं मर्द वठी हली बुकी विझी ईंदासीं ऐं बाबा 2 ॾींहं छॾे 3 ॾींहं ते ॻोठ मां बाक़ाइदा जंज करे हली ॾातूअ खे पाण ईंदासीं। बाबा बचल कान जे तव्हांजी इजाज़त हुजे त बाबा मां पंहिंजी शादी जी ख़ुशीअ में राग जी महफ़िल कराइण थी चाहियां। हा हा बाबा छो न, ख़ुशियूं भली 1000 कयो, उन खां मां इनकार छो कंदुसि। उहे सुभाणे ई राग जी महफ़िल जी दावत सभिनी खे ॾेई छॾियूं। कीअं पीराणा? रेस पहिरियों चक्कर नाकाम थी मोटिया आहियूं ऐं सावल खे असां मथां शक पइजी चुको आहे। ॻाल्हि सावल जे शक जी न आहे पप्पू, मूंखे रुॻो अफ़सोस इहो थियो त हथ में हुनजी छोरी तव्हांजे नज़रनि खां बची काॾे निकिरी विया। घणो वक़्तु लिकी कोन सघंदा रेस, बाक़ी इहा पक आहे ॾातू कूड़ न आहे ॻाल्हायो, उहे ॻोठ छॾे चुका आहिनि। पर हिन वक़्तु तव्हां खां हू निकिरी चुको आहे। वरी जॾहिं उन्हनि जी ॻोल्हा कयूं त ख़बर पवे त आख़िर उन्हनि कहिड़े दर पनाह वरिती आहे। अरे सर ॿियो कंहिंखे लेटाइणो आहे? हाणे कुझु ॾींहं सब्र कयो, मुंहिंजी न्याणी जी शादी पैरनि खां थी वञे, उन खां पोइ
दातूअ सां मिली सभ खां वॾे हाथीअ खे लेटाइण जो प्लान ठाहींदासीं। सर तव्हांजो इशारो किथे बच्चल खान जी तरफ़ त न आहे? तव्हांजी नज़र में ॿियो कहिड़ो वॾो हाथी आहे? इहो मसइलो ॻिचे में पइजी वेंदो। सोभारे जे साम्हूं त करम खान जहिड़ा बि लुढ़ी थिया रवाना। बाक़ी न बच्चल खान जी कहिड़ी औकात आहे जो सोभारे जे साम्हूं घणी देर बीह सघे। इन्ही दातूअ जे हथां बच्चल खान जो सफ़ायो कंदुसि। वक़्तु ऐं मौक़ो अचणु ॾियो, पोइ तव्हां वेही ॾिसो त इहो हाथी कीअं थो तव्हांजे साम्हूं ईअं करड़ियूं हणे। वाह 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 वाह, अॼु त रुगो नीरा ई नोट आहिनि, नीरा। तूं अलॻि धार कंदो वञ। अरे छोरा, ये न थे जो 2-3 नोट सिधा करी 5-8 नोट आणी पंहिंजे वर में। बाबा अम्मा ने जेकॾहिं तलाशी वरिती त मुंहिंजे वर मां 5 नोट निकिरंदा, पर तुंहिंजे वर मां 50 निकिरंदई। हा सची तो चवीं बस, सची तो चवीं। इन जी तलाशी तां हाणे वठां थी, इन जाम पैसा लिकाया अथसि। पर ॿुध, तूं थोरो मिड़ई इन छोरी जो ख़्यालु कर। मूं ॾिठो पे टेडी अख सां नमूनड़ा करे पई। अरे मां तव्हांखे चोर थो लॻा, बेईमान थो लॻा, पैसा वरनि में थो लॻा। अचो अचो अचो, ॾिसो अचे मुंहिंजा ॿार। हलिया अचो अचो, ॿोलियो मथां अचो। हलिया पटको बचा अचो। वेही रो बाबा, वेही रो। अरबरू डांस छो थो करें? अरे भत सुभाणे आ। अचो, मां तव्हांखे बेईमान थो लॻा, चोर चोर जो पुटु हा मां। अरे बेईमान त तव्हां ॿई हो। मां खे सबक थो सेखारियां, बेईमान। पुफी मुंहिंजा खीसा ख़ाली अथई, तूं भले मुंहिंजा वार खोले ॾिस, मूं वटि पैसा कोन अथई। बाक़ी जेके तो पंहिंजी बूचकी में पैसा लिकाया उहे कंहिंजे खाते में? भले वॾी शातिर, वॾी शातिर। हे ॾिठई मूं बूचकी में लिकाया से तो ॾिठा। उहे बि तव्हां बचन लाइ लिकाया अथमि न। कहिड़ो कबर में खणी वेंदुसि या बाबा खे या मां खे ॾेई ईंदुसि, बिल्डिंगियूं वॾाईंदुसि। एतिरा मूं लिकाया आहिनि। खुदा कर सॼी घोर जी जेका मिल्कियत मिली आहे न, इहा मुंहिंजे हवाले कयो। ओ अॻे महीने जो धर बि ॾियणी आहे, अॻे महीने जे लाइ वखर बि वठणो दुकान ते। झटकर हेॾे कर। मूंखे दुकान जी ओधर बि ॾियणी आहे, घर जो सीधो सफ़ा खपी वियो आहे, उहो बि वठिणो आहे। अञा 2-3 ॾींहं पिया आहिनि, सेरा जाम सेरा थींदा। अञा हेतिरा पैसा मिलंदा, साह न वञेव। मां भला पोइ मूं ई सोरठ कहिड़ो ॾोह कयो? असांखे बि त कुझु ॾियो न। बाबा तोखे मां फूकड़नि जो हिकिड़ो दुकान खोले थो ॾियां, तोखां ॿियो को कमु न पुॼंदो। वाड़े बाबा वाह, पोइ ये फूकड़ा फूकींदो केरु? फूकींदो केरु? बाबा हेॾो वॾो गैस जो सिलेंडर पंहिंजे घर में पिया, पाण ई पई फूकींदी। ॾिस। अड़े बाबा हेॾे ने फूकड़नि जे दुकान खे ई कर, तूं सांडे जे तेल जी दुकान खोल। हो कोन माण्हू हणंदा आहिनि, संधन में सूर पवंदो आहे, पोइ तेल लॻाईंदा आहिनि, उन जो दुकान खोल। मां हाणे वरी इहो सांडो किथां आणींदुसि? एॾो सारो सांडो साम्हूं वेठो अथई, रुगो जीर ॾींसि, पोइ पियो तेल कढ। जंहिंखे संधन में सूर पवे न, बसि उनखे पियो तेल ॾे। हा, बाक़ी तव्हांजो हिसो मां ॾियां थी। छोकिरी, ओ सतड़ी एॾा ऐं वठ 100 रुपया तुंहिंजे हिसे में, 100 रुपया बि तोखे बि ॾियां थी। अभी खुलिया ॾिसां, 100 रुपया ॾियां थी। पुफी ये सब पैसा तू रख, मूंखे तुंहिंजो 100 रुपया नथो खपे। हाय 100 घटि आहे। ऐं तो कयो छा उते? गायो वॼायो तो मूं, रुगो 2 हथ ही कयई, उनजो 100 रुपया घटि त। तव्हां त रुगो 2 ताड़ियूं वॼायूं, 2 नचकार कयो। मुंहिंजो सॼी राति दुहलमो दधका कढिया, दधका, ऐं मुंहिंजो बदन सॼो चिकी पिया, उज़ो खां अलॻि थी वियो आहे। हाणे मूंखे त नए सिर बदन जी वेल्डिंग कराइणी पवंदी। उहो कहिड़े खाते में वियो? अरूबरू मुंहिंजी सोणी ज़ाल खे कावड़ाए छॾियो। यार ॾा तोखां बच्चा खाना असली तोखे सोना सिंह विझी छॾिया। हूअं बि सॼो भार पंहिंजे कुल्हनि ते रखियो अथसि, वरी सॼे ॻोठ खे घुराए तोखे इज़त ॾिनई। तूं भला हिन जो थोरो लाहे सघंदे? हीराणा, तूं थोरे लाइण वारनि मंझां आहे। शादीअ वारे ॾींहुं जंज वठी जॾहिं ॻोठ पहुचंदुसि त बचल खान खे ऐं सोभारे खान खे
सोनो ताज पाराईंदुसि, सो बि सभिनी ॼाणनि जे साम्हूं। यार ॾातू खानाणी छॾ मज़ाक। सोनो ताज पाराईंदे सो बि हुननि ॿिन्ही खे। यार पंहिंजी हैसियत ॾिठी अथई, तूं किथां सोना ताज पाराए सघंदे? पीराणा तूं इनखे मज़ाक थो सम्झी? इनखे मज़ाक न सम्झ। सॼे ॻोठ खे जेकॾहिं ॾंदे आङरियूं न अचनि न त पोइ ॾातूअ जी शादी शादी न पर बर्बादी हूंदी। पर ॾातू खान सच ॿुधाए त सोचो छा अथई? पीराणा उहो कुझु सोचियो आहे जेको अॼु ताईं कंहिं बि न सोचियो हूंदो। पीराणा ॿ ॾींहं इंतज़ार कर, इंतज़ार जो मज़ो माणे वठ, पोइ ओचिती ख़ुशीअ जो पीराणा तोखे लुत्फ़ ई पंहिंजो मिलंदो। बाबा सांवल सोभारे जे माण्हुनि सां मिलण खां पोइ आख़िर तूं कहिड़ो अंदाज़ो लॻायो त इहे हिते छो थाला मारा ॾींदा वतन? बाबा साईं हिकिड़ी ॿी ख़बर आहे तव्हांजे लाइ। आदम बि घर ख़ाली करे अलाए काॾे वयो, काॾे आहे का बि ख़बर न। आदम ॻोठ छॾे वियो? कॾहिं? बाबा साईं मूंखे बि अॼु ख़बर पई जॾहिं ॻोठ वारनि माण्हुनि खे दावत ॾियण वियो हुयुसि। हीअ आख़िर थिए छा पियो सांवल? बाबा साईं मूंखे ईअं थो लॻे त उन ॾींहुं जेके आदम सां हमरा विड़िया हुया न, उन्हनि जी धमकीअ खां पोइ ई ॻोठ छॾियो अथई। बाबा साईं अॼुकल्ह त मक़सदु निकिरण खां पोइ माण्हू मुंहुं वराए ॾिसनि बि कोन था त के उन्हनि जे मथां असांजो बि के चङायूं थियल आहिनि। बाबा ॻाल्हि इहा आहे त आदम हिते ख़ुशि हो, आख़िर कहिड़ी अहिड़ी ॻाल्हि थी जंहिंजे करे आदम ई ॻोठी छॾे हलियो वियो? मूंखे ईअं थो लॻे त उन ॾींहुं जेके आदम सां हमरा विड़िया हुया न, उन्हनि जी धमकीअ खां पोइ ई ॻोठ छॾियो अथई। पोइ त इन मां साफ़ ज़ाहिर आहे सांवल त असांजे ॻोठ में असांजी पनाह में बि माण्हू महफ़ूज़ न आहिनि। बाबा साईं मूंखे त लॻे थो त इहो कमु सोभारे खान जो आहे। जेकॾहिं सोभारो असां सां फिटाइण चाहे हा त पोइ असां सां मिटी छो करे हा? लॻे थो इन ॻाल्हि में कंहिं टी धुर जी शरारत आहे जेको सोभारे असांजे विच में इख़्तिलाफ़ वधाइण थो चाहे। हाणे सांवल बाबा असांखे हर ईंदड़ वेंदड़ शख़्स ते नज़र रखणी पवंदी। बाबा साईं असांजी नियत साफ़ आहे त इंशाअल्लाह मंज़िल बि आसान आहे। इहे मसला फिरी घिरी उन्हनि जी वञी ॻीचीअ में लॻंदा। आसूदा मल जेकॾहिं इहा महिरबानी थी वञे न असल वाह वाह थी। अरे साईं सादिक साईं तूं ॾाढो भलो माण्हू आहीं, मियां दिलि जो बि साफ़ आहीं, वचन जो बि भलो आहीं, पर यार ॾोकड़ इलाही आहिनि। जेसीं ताईं इहा मूड़ी मोटाए न तेसीं ताईं ज़मानत त घुरिजे न। आसूदा मल यार जेकॾहिं ॻाल्हि ज़मानत जी आहे इहो मां ॿार केतिरी रखां? अरे साईं छो? सादिक मियां बचल ख़ान जो आहे, उहो तुंहिंजी ज़मानत कोन ॾींदो छा? हा हा आसूदा मल हा। यार दिलि त मुंहिंजी ॿोले थी। बाबू बचल ख़ान ज़मानत त ॾींदो, पर जेकॾहिं ज़मानत न ॾे त पोइ यार मां उनजी नज़रनि में किरी पवंदुसि। आसूदा मल तूं त मूंखे चङी तरह सुञाणी थो, त पोइ ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे त छा ज़मानत ॾियणु लाज़मी आहे? सादिक साईं भले नाराज़ न थिए त हिकिड़ी विनती कयां, तूं हिन ॻोठ जो आहीं कोन, ॿाहिरां जो आयल आहीं। यार सुभाणे टपड़ खयूं हलियो वञे, वापारी माण्हू आयो, साईं मुंहिंजा वापार में टुटी पओ, रातो राति टपड़ खयूं हलियो वञे, भली पोइ मां तोखे काथे ॻोल्हींदुसि। इन जे करे ज़मानत ज़रूरी आहे। अड़े साईं ज़मानत हूंदी त रहिस बचल ख़ान त अची को थींदो नी, उन ॾे वञण बि सवलो, उनजे दर ते वेहण बि सवलो। सादिक साईं तूं मिसकीन माण्हू आहीं, हिकिड़ो ई पासो सोचो थी, सिर्फ़ु नफ़ो सोचो थी। अड़े साईं कारोबार में नुक़सान बि पवंदो आहे।
भॻवानु कंदो तोखे नुक़सानु न पवंदो, पर जे यार काड़ो बाड़ में तूं टुटी पई त पोइ यार मां मिसकिन माण्हू पोइ तोखे किथां ॻोल्हींदुसि। दिलि में न कजांइ सादिका, भली भलो माण्हू आहीं ऐं हर ॻाल्हि खे साम्हूं रखी पोइ फ़ैसिलो कर। मां ॾुखियो सुखियो तोसां निभाए वेंदुसि, पर सोच पाण में आहे। ठीकु आहे सुदामल, ठीकु आहे, तूं बि पंहिंजी जॻह ते बिल्कुलु सही आहीं, पर यार ॾिसां थो बाबे बचल खान सां ॻाल्हाए, सभ खां पहिरीं हिन ॾातूअ जी शादी गुज़रे, बाबू बचल खान बि हिते आहे, मां बि हिते आहियां, हिन शादीअ खां पोइ ॻाल्हाए ॾिसांसि थो, छो त बाबू बचल खान हिन ॾातू जे शादीअ जे ॾचे में फाथल आहे। अड़े चाहीं तकड़ जी का ज़रूरत कोन्हे, धीरज रखो धीरज, तकड़ में नुक़सानु खाई वेंदे। हा, भलाई थींदी आहे सुदामल। अड़े त मिसकिन माण्हू आहे, एतिरनि ॾोकरनि जो हिन जे मथां एतबार कीअं कयां। राम राम, भॻवान भली कंदो। बाबा मुर्शिद साईं, बाबा तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांजे तॾे ते अची असांजो मान मथां कयो। बाबा बचल खान, दरगाह जे कमनि में घणो मसरूफ़ आहियां, जंहिंजे करे काॾे निकिरी न पियो सघां। बाबा अॼु थोरो वक़्तु मिली वियो, इन करे मां तव्हां सां पाण मिलण हलियो आयसि। मुर्शिद साईं, बाबा असांजे ॻोठ लाइ का दुआ कयो। अलाए कहिड़ी असांजे ॻोठ खे नज़र लॻी वई आहे बाबा। बाबा बचल खान, अलाह साईं भलाई कंदो, असांजो दुआऊं त हमेशह तव्हां सां शामिल आहिनि। मुर्शिद साईं, इहा ख़बर त पई कोन थी त असल में असांजो वेरी आहे केरु। बाबा बचल खान, जेको बि अमन जो वेरी हूंदो न, उहो ख़ुदा ताला कंदो, निस्तो नाबूद थी वेंदो बाबा। आमीन, इंशाअल्लाह। बाबा साईं, अॼु मासी मीरा आई हुई ऐं बुखीअ जो सॾु ॾेई वई आहे, ऐं इहो बि चईं त चाचा बचल खान चयो आहे त ॼन सिज लहण खां पहिरियां वापसि अची वञे। अम्मा पोपरी, इन शादीअ में हलणु असांजो ज़रूरी आहे, तूं छा थी चए? बाबा साईं, मां त आहियां न्याणी, तव्हां घर जा वॾा आहियो, जीअं तव्हांखे सम्झ अचे तव्हां उअं ई कयो। अम्मा पोपरी, बाबो बचल खान असांजो वॾो आहे, ऐं बाबे बचल खान खे मां जवाबु नथो ॾेई सघां। बाक़ी मां सोचां थो त छा करिणो आहे। बाबा, मां उन शादीअ में कोन वेंदसि, तव्हां वञो भले वञो। अम्मा पोपरी, जेकॾहिं तूं उन शादी में नथी हली त मां वञी छा कंदुसि? बाबा, पोइ तव्हां चाचा बचल खे छा चवंदव? बाबे बचल खान सां मां पाण ॻाल्हाईंदुसि। अम्मा तूं बेफ़िक्र थी। मतेरिया छा है? एदे चाच थाम त धोई वठा। तू छॾे थामन खे, ओ बांदर अचण वारा आहिनि, उथी आ हलिया। कहिड़ी मुसीबत आहे? मां तोखे तो समझाया। न मतेरी, यो लीमो तो थाने नथो करे सके, मूंखे ॻाल्हि मञण में नथो अचे। सची में लीमे ईअं कयो? अरे लीमा, मतेरी छा पई चए? चक्कर था ख़बर ॿुधण त ॾे पहिरीं। ॿुधी वठ जल्दी, न त मूंखे अहिड़ी थी कवड़ चइजो। तुंहिंजो मक़सदु आहे त लीमो तोखे बुरी नज़र तां तो ॾिसे। हा रोलू, मां छा ॿुधायां, अदो लीमो हर वक्त मूंखे बुरी नज़र सां ॾिसंदो आहे। तो लीमो अदा ख़बर नूर भटारे सां भाॼे में तेरी कूड़ थी वई। ओ चली त पोइ इहा ॻाल्हि तूं ख़बर के छो थी ॿुधाए त लीमो तोसां छेड़छाड़ थो करे? मां नथी चाहियां
तो मुंहिंजे करे ॿाहिरि पाण में विढ़न वीचारो ख़बर अबोज आहे ऐं लीमे हुनखे बेवकूफ़ बणायो आहे। लीमो घर में रहण जहिड़ो कोन्ही अदा ख़बर कूड़ आहे इहो कूड़ कूड़े सच जी ख़बर पवंदी। आड़े रोलू ही भाॼई खे कहिड़ियूं पिया पटियूं पढ़ाई? तोबा कर मां तोबा कर मां हुन जा कन छो भरींदसि हो त वेचारी पंहिंजे दिलि जो हाल मूंखे ॾींदो आहे ख़बर त हिन जो ॻाल्हि ॿुधंदो न आहे हे वेचारी ख़बर जे इश्क में सॼो ॾींहुं रिंदो आहे हिते वेही दिलि अथसि न ख़बर सां छा करे मैं तेरी सच्ची में सचमुच ख़बर पर ही लीमो मैं तेरी तू परेशान न थी अते लीमे जी ख़बर मां पाण ई तो वठां असुर अड़ी थी कवड़ चेजो हदा ख़बर कीअं थो यकीन करी हिननि जी ॻाल्हियुनि ते? रोलू ऐं हीअ भाॼई मितेरी न पाण ॿिन्ही जे विच में झेड़ो कराए ॾफेड़ विझण था चाहिनि। अल्लाह तौबा 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 ॿियो बि पंहिंजो ऐं इल्ज़ाम बि मूं ते ॾिठई रोलू तॾहिं तोखे चवां पई त मां मरी बि वञा तॾहिं बि ख़बर मूं ते यकीन कोन कंदो हिन खां भलो त मां मरी वञा। मरन तुझा दुश्मन में तेरी बाकी न उठ जो बंदोबस्त मां कया तो असुल अड़ी थी मां तो के छातो घोड़ा तोखे किथे आ हिन के किथे चई एंजा उठ जा मुंहिंजा आहिनि ही त पालो आहे हाणे अहिड़ा मिसाल न ॾींदो कर जेके ठाकनि ई न। राणा यार हाणी मुंहिंजी उमिरि इन हद ताईं वञी पहुती आहे हिन दुहल जो बार बि नथो खणी सघां। हाणे तूं रुॻो मूंखे इहो ॿुधाए त हिन साज़ खे तूं कॾहिं संभाली? बाबा हिन शादीअ खां पोइ तुंहिंजी कुल मिल्कियत मुंहिंजी विरासत में अची तूं बेफ़िक्र थी। हाँ हाणे बस कयो विरासत के छॾियो असुल दोहल वॼायो जी सॼे ॻोठ जा माण्हू गॾु थियनि। छोरी तूं थी ओ चांहि जो कोप ठा सॼे ॻोठ में रुली असुल मथे में सूर पइजी वियो अथमि। फूफी ॾिसी कान थी मां मेकअप बि कयां ऐं तूं चवीं थी त वरी धुएं ते वियां। भले हार सिंगार यकदम ठुप जवाब अबा ॾिसी पियो न तोखे त शर्म ई कोन्हे तूं बि ॾंद पियो टेड़ियूं त हिन सुठो ॻाल्हायो आया ही तो वारी ज़ाल आहे सस के इहे जवाब ॾिबो आहे। सुञाणास जेके मेकअप थी करे आ सॼो ॾींहुं त छेड़ा थी पवंदी हुई मां सां गॾु भितुनि ते वती हीअ धिका खाईंदी हिते अची वीचारी लहे थी करे सही हाणे सुर्खियूं थियूं लॻनि हाणे मुंहुं त धो। मां पोइ सच त चए थी हिन महिल बाहि ते वेंदी त शिकल ई फिरी वेंदसि पोइ न तोखे वणे न वरी मूंखे। बस कर हाणे ज़ाल जा चिमचा ॻाल्हाए त थो आऊं भली बाहि ते सॼो ॾींहुं वेठी हुजां पर ज़ाल खे तो न लॻे है न सॼो ॾींहुं हार सिंगार कयो वेठी हुजी। छा सफ़ा असुल मुंहिंजे मथां त सड़िया पिया आयो। सड़े मुंहिंजी जुती आऊं थी सड़ा हिन सतड़ीअ तां मां वियां ते अहिड़ो टीको करे निकिरंदो पोइ त घोर कोन मिलंदी न। तूं त को चङो पियो ॻाल्हाई इहो अदब ऐं इख़लाक़ पंहिंजी हिन सिकी लधी खे सेखार। फकीराणी छोरो ज़ाल सां कुझे भित कुझे। छो बाबा मां सोरठ के कोन चवंदो आहियां छा? त पोइ बाबा चईसि न त तुंहिंजा सभु जुंडा पटे सुल तरीअ ते रखई। मां का पुफी जहिड़ी आहियां छा? मां त राणे सां बेपनाह मोहबत कयां थी। फकीराणी सिख कुझु सिख हिन छोकिरीअ खां सिख। अबा राणा यार हिकिड़े शाइर फरमायो आहे आदत न जाए आदती से इल्लत मूर न जाए। आदत न जाए आदती से इल्लत मूर न जाए। ऊंट को छोड़ो कणक में कंडेरा चुग चुग खावे। अरे माणे या बयान थी केर वेठो न माईअ सां मथो हणे पंहिंजो कमु कर बाबा। कमला ओ कमला
आई धणी आई। अरे साईं जल्दी हेॾां अचो। अरे साईं हाणे जल्दी तयार थी बचल खाने जे घर पहुचो, कुशन में शरीक थी वियो, हिते मयाड़ी नथी पऊं। धणी छा थियो अथई? सिज ई अञा हाणे निकितो आहे, तूं ॾिस त सही। अरे साईं तूं त ॾिसें थी पई सिज खे, माई अमीरियां जो ॾिठी त केतिरो मथो मुंहुं पई पिटे। इहो पई चए त सिज बीठे ई कुंवार खे वठी ईंदासीं। ओ धणी तूं ऐं मां त सभिनी खां अॻु में पहुची वेंदासीं, पर ॿियूं मायूं बि त पहुचनि न। कमला ॿियनि जी ॻाल्हि ॿी आहे, साईं पंहिंजी ॻाल्हि ॿी आहे। असां त वक़्त ते पहुचऊं न। सुभाणे बचल खान मयाड़ ॾे त आसू जे मल जी पत्नी बि राज सां गॾु आई। तूं पहुच, बाक़ी मर्दाणो पेड़ आहे उहो मां पाण ॼाणा। ठीकु आहे धणी, ठीकु आहे। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।